जी ईद हूंदी इहा हो बटाई खणंदो हर कंहिंखे हिसाब किताब ॾेई करे दर्जी सुकून जी ईद तमामु घणो पुलिस तंग करे थी एतिरे क़दर जो सॼो शहर खुलियल आहे मुकमल। त असांखे रुॻो ॿाहिरि दुकान जे न खोलींदासीं हिकिड़ो माण्हू वेहणु ॾिनो वञे जेको ॿारनि जी रोज़ी कंदा आहियूं। हिन महिल नंढा नंढा बच्चा आहिनि, रोज़ी असांजी बंदि लॻी पई। लॉकडाउन जिते ग़रीब माण्हुनि ऐं रोज़ कमाइण वारनि जी मुश्किलातुनि खे ॿीणो करे छॾियो आहे त उते ई दर्ज़ियुनि जी ज़िंदगी बि ॾुखी गुज़रण लॻी आहे। रमज़ान अल मुबारक जो बाबरकत महीनो दर्ज़ियुनि जी सीज़न हूंदे उते लॉकडाउन सबबि दुकान बंदि हुजण करे सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। उन हवाले सां शदात कोट जे दर्ज़ियुनि भाई साहब शदात कोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मशीनूं असांजा कारीगर घर खणी विया आहिनि। पोइ जेको दुकान ते 10 जोड़ा ठाहींदा हुआ हिन महिल जो शाम ताणी 2 जोड़नि खां मथे नथा ठाहिनि। सम्झो त 12 महीननि जो फ़सुल रमज़ान जी ईद हूंदी इहा हो बटाई खणंदो हर कंहिंखे हिसाब किताब ॾेई करे दर्जी सुकून जी ईद कंदो। मूंखे लॻे थो त हिन ईद ते शायदि त को वरले दर्जी निंड बि करे, न त जेको सॼे साल जो हो कर्ज़ ई आहे त पंहिंजे बचनि खे कपिड़ा त परे जी ॻाल्हि रही, पेट बि पालणु ॾाढो ॾुखियो आहे। बाज़ार ई खुलियल न आहे, बसि इहो हिकु अधु जोड़ो झपट में अचे थो। हिकु हिकु जीअं उहो फ़क़ीर पिनंदो आहे न, ईअं जेको टपे थो चवंदा भाऊ कपिड़ा ठाराईंदे, भाऊ कपिड़ा ठाराईंदे, जो हो चए थो हा भाउ ठाराईंदुसि। घणी सिलाई वठंदे? अदा 600 रुपया, चवनि अदा 300 रुपया वठि, अदा 400 रुपया वठि। माना ईअं खींचलाए वञी 500 रुपया सिलाई मिले थी। 500 मां 300 350 रुपया ख़र्च, बकाया 150 रुपयो जेको बि घुमण फिरण में जुती कथी वई आहे। तमामु घणो पुलिस तंग करे थी एतिरे क़दर जो सॼो शहर खुलियल आहे, मुकमल तरह ते खुलियल आहे। तव्हां मच्छी मार्केट ॾिसो, हज़ारनि जे हिसाब सां माण्हू बीठा आहिनि। असां वटि ही तव्हां दुकान ॾिसो, असां सभु दर्जन जा दुकान आहिनि, मुकमल ताला लॻल आहिनि। अंदरि चओ तव्हांखे ताला खोले ॾेखारियूं, को बि माण्हू कोन्हे असां में कमु करण वारो। बाक़ी ॿियनि में ईअं हले थो त दुकान मथे करे ग्राहक अंदरि वञी ॿाहिरि कढी थो छॾे, ॾियनि था वठनि था। पर असां वटि पुलिस पे अचे थी, ताला खोलराए ॾिसे थी त अगरि दुकानदार को वेठो आहे त वठी सिधो डायरेक्ट चालान थी करे छॾे। असां सां नाजाइज़ी आहे तमामु बेइंतहा। ऐं असांजा ॾींहं हूंदा इहे सीज़न जा सिर्फ़ु असां वटि हे महीनो हूंदो आहे, जंहिंजे करे असां 11 महीना लोड़ींदा आहियूं। ऐं उहो महीनो बि हे असांजो तक़रीबन अॼु 8हों रोज़ो आहे। त असांजी का बि सार न हलंदी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके असांजा दर्जी ग़रीब दोस्त आहिनि उहे रोज़ानो 300-400 रुपया डेली कमाईंदा अॻु में जेको आहे सीज़न खां अवल। हिन वक़्तु जेको रमज़ान आयो आहे उन में जेको असां वीचारा कुझु कमाए पंहिंजो घर जो गुज़र सफ़र कंदा हुआ। ऐं हिन वक़्तु इंतिहाई जेको आहे दर्जी सख़्तु परेशान आहिनि। ऐं उनजी इन में घर में फाका कशी वारी सूरत हाल आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां जेको दर्जियुनि वारो कमु आहे, असां इहो था चऊं त असांखे रुॻो ॿाहिरि दुकान जे न खोलींदासीं हिकिड़ो माण्हू वेहणु ॾिनो वञे जेको माप वठंदो। दर्जी हिन महिल मज़दूर तबिके आहे, हिन महिल पहिरीं रमज़ान बीहंदो असां बचड़ियारनि जी रोज़ी कंदा आहियूं। हिन महिल नंढा नंढा बच्चा आहिनि, रोज़ी असांजी बंदि लॻी पई आहे। लॉकडाउन आहे, हिन महिल असां परेशान लॻा पिया आहियूं। असां छा कयूं सफ़र गुज़र? असांजे बिजलियुनि जा बिल आहिनि, दुकाननि जूं मसवाड़ूं, काॾे वञूं? हिन महिल असांखे मजबूर करे विधो आहे हुकूमत। असांखे महिरबानी करे लॉकडाउन ख़तमु करे। दर्जन खे सामान कारो मिली सघंदो, जॾहिं दुकान खोलण जी इजाज़त ई न आहे। शटर बंदि करे अगरि हिकु रील इजाज़त ॾियण जी असांखे इजाज़त न आहे। ऐं एतिरे क़दुरु जो दर्जी बिरादर जेके आहिनि उनखे दुकान जे ॿाहिरां वेहण जी बि इजाज़त कोन्हे का। हालांकि तव्हां पूरा दुकान ई तव्हां खोले ॾिसो, हिन जा दुकान मशीनूं कोन्हनि के, हिननि जा जेके मशीनूं घर खणी विया आहिनि, हिननि जा कारीगर घर खणी विया आहिनि। उहो घर पंहिंजे जेके हाल सां जेके हुनखे 2-4 कपिड़ा मिलनि था उहो घर में कमु कनि था। ऐं उन्हनि खे बि उहे रील बटन नथा मिलनि त उहे कान ठाहिनि। उहे हीअ वीचारा परेशान 2 महीननि खां परेशान आहिनि। हीअ सॼी मार्केट तव्हां ॾिसो था। ऐं कुल शदात कोट जेके बि आहिनि, जेके दर्जी बिरादर आहिनि, मज़दूर तबिको आहे। हीअ ताजिर बिरादरी न आहे, हीअ मज़दूर तबिको आहे। ये रोज़ कमाइण वारा, रोज़ खाइण वारा आहिनि। असां नंढा दुकानदार आहियूं, रोज़ कमाए रोज़ खाइण वारा आहियूं। 4 भाइर आहियूं, सम्झी। हिन टाइम दुकान बंदि आहे, असां छा कंदासीं? सम्झी तव्हां ॿुधो, घर में बचड़ा बि आहिनि, अटो खाईंदा, मानी खाईंदा, हुन लाइ असां छा कंदासीं साईं? तव्हां ॿुधायो। हे टाइम अचंदा, अचे दुकानदार खोले त पुलिस लठियूं था वञनि, सम्झी। जे घर में हूंदा त बुख था मरूं, कयूं छा? असांखे त हिन ॻाल्हि सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ऐं कजे छा हिन में? असांखे त कुझु बि न आहे। बिजली जो बिल कटियो वेंदो, बिजली जो बिल उहो ई आयो आहे असांजे, सम्झी, ओतिरो ई आयो आहे। हुन खां अलावा हिननि जो वधीक चवणु हो त जिते लॉकडाउन मतूं मुझाए छॾियूं आहिनि त उते पुलिस ऐं इंतिज़ामिया पारां इजाज़त न हुजण करे समूरे साल जो कर्ज़ ऐं घर जो ख़र्चु न हुजण करे सख़्तु परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे।
हिननि वस्त वारनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे इजाज़त ॾिनी वञे त जीअं असीं SOPs ते मुकमल कंदे पंहिंजो बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघूं। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त SOPs ते अमल कंदड़ कारोबार कंदड़ शख़्सनि खे इजाज़त ॾेई कारोबार करण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं हू बि पंहिंजी ज़िंदगी ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारे सघनि। साथी रिपोर्टर गुलाम अली बिरोही सां गॾु साहिद अमान, वॉइस ऑफ शहदादपुर।